नाज़नामा खे अहम ख़बर ॾींदा हलूं त ख़ैरपुर जे ए सेक्शन थाणे हद ख़ालिद पेट्रोल पंप भरिसां तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल सवार नौजवान ट्रॉलर हेठां अची चिभाट जी फोत थी वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मोहसिन भट्टी मूजिबि तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल सवार 21 वरियनि जो नौजवान सग़ीर पुट ग़ुलाम अब्बास जमाली ट्रॉलर खे क्रॉस करे रहियो हो त टायर स्लिप थियण सबबि ट्रॉलर हेठां अची चिभाट जी फोत थी वियो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खे तहवील में वठी ज़रूरी कार्रवाई लाइ लाश सिविल अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। फोती नौजवान वांड कॉलोनी जो रहवासी ॿुधायो पियो वञे। नाज़रीन, अव्हांखे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल सवार 21 वरियनि जो नौजवान सग़ीर पुट ग़ुलाम अब्बास जमाली ट्रॉलर खे क्रॉस करे रहियो हो त टायर स्लिप थियण सबबि ट्रॉलर हेठां अची चिभाट जी फोत थी वियो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खे तहवील में वठी ज़रूरी कार्रवाई लाइ लाश सिविल अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। फोती नौजवान वांड कॉलोनी जो रहवासी ॿुधायो पियो वञे।